दोस्तों हिकिड़ो किस्सो बयान कंदा आहिनि त हिकु औरत हुई जेका बकरियूं चारींदी हुई। उहा राति जो हिकु इबादत गुज़ार राहिब जे ख़ानक़ाह जे भरिसां रहंदी हुई। उन औरत जा 4 भाइर हुआ। हिकु ॾींहुं शैतान उन राहिब खे भुलाए विधो ऐं हुन उन औरत सां ज़ना कई, जंहिंजे करे औरत खे हमल थी वियो। शैतान उन इबादत गुज़ार जे दिलि में ख़ौफ़ विधो त जेकॾहिं माण्हुनि खे इहा ख़बर पई त तुंहिंजी ॾाढी बदनामी थींदी, इन खां बहितर आहे त तूं हुन खे मारे किथे पूरे छॾ। तूं त वॾो नेक आहीं, कंहिंखे तो ते शक बि कोन थींदो। जेकॾहिं केरु पुछे त कूड़ ॻाल्हाए छॾिजांइ त मूंखे ख़बर ई नाहे। हुन ईअं ई कयो। हिकु राति मौक़ियो ॾिसी औरत खे मारे छॾियो ऐं हिकु वीरान जाइ ते खॾ खणी पूरे आयो। शैतान हाणे उन औरत जे चइनी भाइरनि वटि वियो ऐं हर हिक खे अलॻि अलॻि ख्वाब में सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾियईं त संदन भेण खे मारियो वियो आहे ऐं उन खे किथे पूरियो वियो आहे। सुबुह जो जॾहिं भाइर उथिया त सभिनी जो ख्वाब हिकिड़ो ई हुयो। खेनि पक थी वई त इहा ॻाल्हि सची आहे। भाइरनि वञी बादशाह खे दाह ॾिनी। जॾहिं उन ॿुधायल जॻह ते खोटराई कई वई त उतां औरत जो लाश मिलियो। जॾहिं ॾोह साबित थी वियो त उन इबादत गुज़ार राहिब खे सज़ा जे लाइ दरबार ॾांहुं वठी वञण लॻा। रस्ते में शैतान उन जे साम्हूं आयो ऐं चयाईंसि त ही सभु कुझु मूं करायो आहे। जेकॾहिं तूं हाणे बि मुंहिंजी ॻाल्हि मञी त मां तुंहिंजी जान बचाए सघां थो। हुन पुछो त मां छा करियां? शैतान चयुसि त बसि मूंखे हिकु सजदो कर। जॾहिं उन माण्हूअ जान बचाइण जी लालच में शैतान खे सजदो कयो त शैतान खिली ॾिनो ऐं चयाईं त हाणे मां तोसां गॾु न आहियां, मां त अलाह खां डिॼां थो। ईअं हू राहिब पंहिंजो ईमान बि विञाए वेठो ऐं बादशाह जे हुक्म ते खेसि फाहीअ ते बि टंगियो वियो। दुआ आहे त अलाह पाक असांखे शैतान जे शिर खां महफ़ूज़ रखे। आमीन। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूरु कजो।